बनी हाणे ॿुधाए। जहाज किरियो अदे उन में गोरा चढ़ियल हुजनि वॾा टोपला हुजनि सही है। कंहिं जोगर हा कोन पिया सम्झनि हुन जो चवनि पिया त माचीस बीड़ी हिते वेझो न दुखायो जो जहाज सड़ी वेंदो आहे सही है, तेल वारेल हुयो। तेल पोइ अदे खे चवां काज़ी अदरूफ खे वठी आया उहो आया पोइ हुनजी ॿोली सिखियईं सम्झी वियो हुनजो पोइ त अंग्रेजी पढ़ियल हो नी वॾो ख़बरदार हो पढ़ियल पोइ अदे खे चवां हिनखे गाॾी बि हिते बीहारे ॾिनई उन गाॾीअ में चढ़ी विया हलिया अदे खे चवां पोइ उन जहाज वरी मिलिटरी लथी अचे अच्छा, फौज लथी अचे। फौज जे लथी पोइ सॼो ई जहाज उखेले खणी हलिया विया उहे जेके चार चढ़ियल आहे जहाज बि कल्टी खाई ऊंधो थी वियो उहे बची विया रुगो कावा जेके आहे दरनारा उहे भॻा हिनखे कावा मथे में लॻा बाक़ी 3 या 4 आहे साबित तोसां सां ॻाल्हाईंदा घुमंदा पिया अथनि असली धको उहे बचिया कीअं अलाए? पोइ बचा मथियो अलाह जो बिल्कुलु। उन त बचाए पर जहाज कल्टी खाई ऊंधो पियो हुजे हीअं हिनखे उहो कावा लॻा ऐं ॿधल बि हुजनि जंजीरुनि में। उन टाइम ते तव्हांजी उमिरि घणी? मुंहिंजी मां सम्झा थो या 10-15 साल। अच्छा, स्कूल वेंदा हुआ तव्हां? हा स्कूल वञो पिया महिल? हा स्कूल वञो त पोइ महिल अंग्रेजी जेको मास्तर हुयो त मास्तर हुन अंग्रेजी कोन ॻाल्हायो जो अदरूफ वञी ॻाल्हायो? न। अच्छा, पोइ जिन महिल ही वाणिया वेठल हुया निहाल सिंह वारा इहे असां बि नंढा हूंदे पोइ त सौदो वठणु ईंदा हुआसीं। हा, दुकान हुननि जा हुआ। दुकान हूंदो हुओ पोइ वरी छा चवंदो हो असांखे त कतल नालो हुओसि जेऊ पोइ चवंदो हो त कतल बि जेऊअ जी त अदे खे चवां अन्न बि जेऊअ जो हो जो अंदरां सौदो खणंदो हुन जी ॿोरियूं भरियूं छोरा जो चवणु बुक भरियूं पंहिंजे थाम विझी वरी चवंदो हला ॾे बाबा सौदो अच्छा, ॻोठ वारा ॻोठ असांजे पोइ वरी चवंदा बाबा कतल बि जेऊअ जी त अन्न बि जेऊअ जो। पोइ अदे खे चवां इहो चङो वक़्तु गुज़ारियोसीं न पोइ जॾहिं ईद थींदी आहे ॼाटनि वारी पोइ घुआरियूं ॾींदा हुआ हे चवंदा हुआ त हाणे मां सिज लहण खे हूंदो हो चवंदो सभिनी खे होई तेल जेका सलेट हिन ॼाटनि में विझनि चई हाणे हेॾे महिल न अचिजो पोइ घुआरियूं गंद हेजंदो कुझु ई अच्छा, भोग मज़ाक मना हा सिज बीठो हूंदो हो दर बंदि करे वेही रहंदो हो अंदरि पोइ ॿार थोरा भाॼिया टियूं फाड़ींदा पियो घुआरियूं गंद पिया ॾींदा पियो ॿुधंदो हो बसि न हुन में माना को चिड़ंदो कोन हुयो पोइ? न चिड़ंदो कोन असली पोइ जीअं माना मुल्क ठहियो पोइ हू लॾे आया तव्हां? पोइ थो लॾे पोइ का ख़बर चार आहे कोन पोइ बसि वीचारा विया हलिया असीं पाण वाणियुनि जूं बनियूं काईंदा हुआसीं उतां वाणे खे हालाणीअ मां खणणु ईंदा हुआसीं हा पोइ हिते बनियूं काईंदा हुआसीं असां उन जूं 40 एकड़ बनियूं असां काईंदा हुआसीं। अच्छा अच्छा, पोइ अदे चवां बटई ते हितां खणण बसि वञोसि उठ ते वरी छॾे बि अचोसि ॿी सवारी हूंदी कान्हे उठ गाॾा हूंदा या उठ हूंदो? हा उठण पाखड़े ते अच्छा अच्छा, पोइ उन खणी ईंदा हुआसीं अदे जा हिते बटाई करे पोइ छा चवंदो हो त आहियो तई मुस्लमान पर हाणे ॿाहिरों बादशाह पीर जो लीको कढियो जेके अंदरि अचनि देरे में त पोइ वरी ॿियो न अचे। अच्छा, हा पोइ खट ते चढ़ी वेठो हूंदो पोइ जेके अंदरि बटाई कंदा हुआसीं उहे हूंदा बाक़ी ॿाहिरि जो कोई ईंदो त ॿाहिरि वेठो हूंदो अंदरि न ईंदो लीको निकिरंदो हो बादशाह पीर माना हू बादशाह पीर खे मञीदा हुआ? बादशाह पीर जो चई मुस्लमान तई आयो पर असां बि मञूं। वाह वाह, माना एतिरी हुन में ईमान हुयो? एॾो ईमान हो। त पोइ जो ही वरी मंगरनि दुकान खोलिया पंहिंजा सेठ मोहम्मद वारनि या याकूब वारनि ये पोइ खोलनि हिननि खां पहिरियां दुकान? इन्हनि पोइ खोलिया। अच्छा, सभिनी पोइ खोलिया? पाकिस्तान ठहियो नी हा हा, त पोइ इन्हनि पोइ ठाहिया गुलाम सर जो ख़ासि भाटियो हुओसीं याकूब। हा हा, अदे चवां पोइ इहो सौदो साइट वठंदो हो पियो हुनखे नौकिरी हूंदी सूबेदार हो गुलाम हुसैन बचल। अच्छा अच्छा, ऐं पंहिंजो हेॾो अलहदो ख़ान अलाए दुकान हिते रहंदा इहे माइट हुआ? इहे हिते वेठल आहे असां सां परियों शाख जे पोइ विया हलिया वरी सैदपुर अलाए दिखण वारा पोइ अलहदो ख़ान हिकिड़ो पाण कोन आयो हा, बाक़ी उन जा जेके भाइर हुआ मोहम्मद बशको इहे जेके इहे असां सां वेठा। अच्छा, हा वॾो टेम न पोइ अलाए खाने वटि माना ज़मीन किन आई पोइ इहे जेकी पोइ पोइ जो सूबेदार हो त पोइ वरितई कीअं पोइ वरितई पैसो ॾो करचियोसि नी। अच्छा अच्छा, पोइ वरितई वॾनि जी काना सभु ज़मीन पाण वरितई अलाए खाने वरिती पाण न पैसे वारो माण्हू हो चालाक माण्हू होशियार वाणियुनि जूं ज़मीनूं हुयूं। वो पढ़ियो किथे हो? हाँ अलाए दुकान पढ़ियो किथे हो?
पढ़ियो साईं किथे बि आहिनि एतिरी ख़बर कान्हे असांखां वॾो हो हा तव्हांजो सूबेदार हुयो त माना वॾो हो असांखां वॾो सही। असां सफ़ा हिकिड़ो ज़रे घटि पोड़ो हो अच्छा हा तब हुयो सूबेदार हो बाक़ी घणे वक़्त जो न तव्हां हिते माना अंग्रेज जे दौर खां वठी उहो सूबेदार हुयो हा 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 त हिते बि ईंदो हुयो त पोइ माना वर्दीअ में ईंदो हो। हा वधी अच्छा अच्छा पर रहंदो हेॾे परते हुयो शाख खां हा न पाणी त कोन रहंदो हो बाक़ी सैदपुर हा बाक़ी ॿाहिरि हुन जा भाट इहे जेके सही ते बनी ते रहंदा अच्छा अच्छा बाक़ी पाण सैदपुर हूंदो अच्छा अच्छा पाण से तो हा जायूं जॻहियूं ते उते बि आहिनि पाण सैदपुर अञा बि हिनजी ज़मीनूं आहिनि इहे परियां शाख खां शाख अञा अथनि हा हेमंत बख्श ॿुधाईंदो आहे हा हिते ज़मीन इलाही पई अथनि